आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मोहम्मद हुसैन गोपांग। असीं मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल तलार में। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अनेक मसइलनि जे वरचड़ल आहे। फर्नीचर की खोट, उस्तादनि की खोट, SMC फंड गुज़िरियल 1 साल खां बंदि आहे। अचो त हिन स्कूल जे हेडमास्टर साहब शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हायूं तो छा था चवनि। 1972 ईस्वी में पियो। उन दौर में के 4-5 कमरा भी ठहियल हुआ ऐं 250 जे लॻभॻि ॿार हुआ ऐं उहा तइलीम हलंदी रही। कुझु रूम वक़्त सां गॾु वधंदा विया। हींअर असां वटि 9 क्लासरूम आहिनि। जॾहिं त असांजी गुंजाइश जेका आहे उनखे अञा असांखे 8 क्लासरूम ॿिया बि खपनि ऐं हिकिड़ी केमिस्ट्री जी लैब हले थी, जॾहिं त बायोलॉजी ऐं फिज़िक्स जी लैब बि असांखे अञा दरकारु आहे, जेका असां वटि अवेलेबिलिटी न आहे बिल्कुलु बि, जंहिंजे करे ॿारनि जी प्रैक्टिकल तइलीम जेका आहे सा मुतासिर थिए थी। काफ़ी सालनि खां आहे, लिखंदा रहिया आहियूं मुख़्तलिफ़ टाइमनि ते डिपार्टमेंट्स खे बि त असांखे बिल्डिंग्स जी अवेलेबिलिटी करे दिलको तलार हायर सेकेंडरी ऐं हिन स्कूल जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल तलार जे हवाले सां मिसिंग फैसिलिटीज़ में रूम जी तमामु घटिताई आहे। ॿार वधीक आहिनि ऐं हिकिड़े क्लास में तक़रीबन 80 खां 90 ॿार वेहनि पिया, जेके सही तरह नथा पढ़ी सघनि। एतिरी तइदाद में को बि टीचर जेको आहे उन्हनि खे सही नमूने सां मोटिवेट नथो करे सघे। इन जे लाइ पहिरीं त रूम्स जी तइदाद वधाए वञे। असांजे स्कूल जो हेडमास्टर साईं नूर मोहम्मद खत्री ऐं असां जेके उस्ताद साहिब आहियूं ऐं उन खां पोइ असांजे शागिर्द जेके आहिनि उहा आहे जो माना माण्हुनि जे ज़हन में इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त माना सरकारी स्कूलनि में पढ़ाई न हूंदी आहे। इन ॻाल्हि खे असीं ग़लति तसवुर कंदासीं। हिते तमामु बहितरीनु टीचर आहिनि, NTS IBA जा सिलेक्टेड माना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो हाई स्कूल तलार आहे, तमामु बहितरीनु पढ़ाई हले थी ऐं असां वटि पढ़ाई त बेस्ट हले थी, पर कुझु असां वटि वसाइल घटि आहिनि। इन जे करे फर्नीचर जी खोट आहे। असांजा इलाही कमरा डैमेज थी चुका आहिनि ऐं बिल्डिंग माना मज़बूत कोन आहे। असांजो कॉलेज बि असां माना सफ़ा ज़बून थियो पियो आहे, जेको न हुअण जे बराबरि आहे। पढ़ाई तमामु बेस्ट हले थी, पर असां वटि फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। असां पढ़ूं पिया, असां तव्हां ॾुखिया सखिया पढ़ूं पिया, पर असांजा जेका पोयां छोकिरा ईंदा उन्हनि वास्ते फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। वज़ीर आला खे गुज़ारिश आहे त असांखे इहे फर्नीचर ऐं बिल्डिंग मुहैया करे जीअं असां पंहिंजी पढ़ाई जारी रखे सघूं। थैंक यू। सां हली रही आहे। असांजे स्कूल सफ़ा डैमेज थियल आहे। महिरबानी करे असांजे स्कूल में को फर्नीचर या अहिड़ो को ॿियो को जेको थी सघे। असांजे स्कूल में न को पार्क आहे न छा, ऐं असांजा उस्ताद सफ़ा महिनती सफ़ा बहितरीनु नमूने सां असांखे पढ़ाइनि था। असांजा उस्ताद रेगुलर अचनि था ऐं असांखे उस्ताद प्रैक्टिकल बि कराइनि था। ऐं असांजे स्कूल में बिल्डिंग थोरी कमज़ोर आहे, इन बिल्डिंग ठाराई वञे ऐं असांजे स्कूल में पार्क बि ठारायो वञे ऐं उस्ताद असांजा रेगुलर अचनि था ऐं असांजे स्कूल में मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि, जीअं शना साईं अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं कश्मीर जे हवाले सां। जी नाज़रीन, तव्हां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल तलहार जे हेडमास्टर उस्तादनि शागिर्दनि जा वीचार तव्हां ॿुधा। हिननि जो गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो आहे त हिननि खे फर्नीचर मुहैया कया वञनि ऐं इज़ाफ़ी रूम्स ठाहिया वञनि ताकी हिननि जी पढ़ाई जो अमल अञा बहितर खां बहितर थी सघे। कैमरामैन मोहम्मद आदिल आशर सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।